सरदार हूंदो जंहिंजो लक़ब मुहियद्दीन हूंदो। हिकु लक़ब इमाम हुसैन खे मिलियो, शाह हुसैन, बादशाह हुसैन, दीन हुसैन। ओ हुसैन तू तो को दीन आ, तू दीन दी बना है। मैं तो हुसैन मसला अब्दुल कादिर जिलानी खे मिलियो। मुहियद्दीन दीन खे ज़िंदा कयो। मुझे पे दोस्तों पीर के पीर रोशन ज़मीर दिल पर सुनो दस्तगी हिकड़े में एको शख्स आयो अज अने के सुना दस्तगी मां रात सुतो पियो न मां पंहिंजे अब्बो खे ॾिसां थो त कब्र में ॾाढो अज़ाब अथसि, जहन्नम में परे तो एॾो अज़ाब अथसि त पीर जे पीर दस्तगीर सुने फरमायो ओ मुरीदा दे हाल वाल भला मुंहिंजी दरगाह पे करे आयो। अति अर्ज़ के सुना न तव्हांजी दरगाह ते करे बि न दस्तगीर सुने फरमायो दे हाल वाल भला मुंहिंजी दरगाह जो करे लंगर खाई ॾियो। अर्ज़ के न सुना पाण फरमा मुझे करे खिताब में अची बैठो। अर्ज़ के न सुना बाक़ी सुना हिकड़ी मुझे याद आहे मां नंढो हुयुसि मूंखे अॻो वठी वञे त साम्हूं तव्हांजी दरगाह हुई, साम्हूं तव्हांजी दरगाह हुई त मुंहिंजे अबे चयो ओ बच्चा हे पीर जे पीर दस्तगीर जी दरगाह ते गाने जो सुभाणे दस्तगीर सुने फरमायो ओ मुरीदा त दस्तगीर खे चलाओ। पर मुरीदा तुझे बेटा ये कब्र जो अज़ाब हटी ॾियो। मुरीद जॾहिं घर वापसी आयो दिल में सोचे पे यार मुर्शिद चयो मूंखे कीअं ख़बर पई अल्लाह अकबर मुंहिंजा पे ॾिसो रात जो सुतो पियो छा ॾिसे त हुनजो अब्बो दोज़ख मां निकिरी करे जन्नत जे बाग़नि में घुमे थो। मुरीद घबराई न कर जुती छिदल हुजे लटा फाटली हुजे भले लटा फाटल हुजे पर मूं दस्तगीर सां जेकर सची मोहब्बत कई भले लख जो मजमो हुजे उते तूं मथो न कराईंदी। मेरे दस्तगीर जी नालो दस्तगीर सां मुरीद घबराई न कर दस्तगीर नाले में एॾो पावर आहे। मुंहिंजा पे दोस्तो हिकिड़े दफ़े हिकिड़ो बादशाह हुयो उन पंहिंजे नौकर खे पैसा ॾिना पैसा ॾेई हिन जेको मुंहिंजो शींहुं आहे इनखे गोश्त वठी खारां मां वञा थो दावत मोटी थो जा जॾहिं उहो नौकर अल्लाह अकबर बादशाह दावत लाइ निकितो नौकर बादशाही महल में अंदर दाख़िल थियो जे वञा यार बादशाह जो महल त ॾिसी अचां। जॾहिं उहो बादशाह उन महल में दाख़िल थियो हीअं ॾिठई यार वॾी ॻाल्हि आहे वॾो ख़ूबसूरत ठहियल आहे। उते हिकु सेज विछाई हुई बिस्तरो विछायो उन
वो नौकर जन बादशाह के बिस्तरे ते वेठो हीअं वेहण सां उनखे सुकून मिलो, सुकून मिलण सां उनखे निंड वठी वई। अल्लाह अकबर। मुंहिंजा दोस्तो कुछ टाइम गुज़रियो, मुंहिंजा दोस्तो एतिरे में उन नौकर खे जाग थी वई। ॿाहिरि जो निकितो, छा ॾिसे त बादशाह दावत तो मोटी आहे। वॾाड़े जो सुभाणे अल्लाह इन ॾेखारे करजो सुभाणे अल्लाह। बादशाह फरमाए नौकर मुझे शीर के गोश्त खाराई। अर्ज की न सुना मुझे निंड वठी वई। बाला फरमाए जल्दी वञ हिन मुझे शीर के गोश्त खारा। नौकर जो यार हाणे वञा नथो पर जेसिताईं गोश्त कटजे ठहे इन करे को साबित पकड़ जो खणी जा। अल्लाह अकबर। हलंदे हलंदे घोड़े खे डोड़ाईंदे हिकिड़ो मुंहिंजा पे दोस्तो बाग आयो। उन बाग में मुंहिंजा पे दोस्तो धड़ बीठो। उन धड़ मां हिकिड़ी बकरी खणी वठी भॻो। हलंदे हलंदे जॾहिं उन बादशाही महल में दाख़िल थियो, बादशाही महल में जॾहिं दाख़िल थियो अल्लाह अकबर किताबनि में अचे थो जंहिंमहिल बादशाही महल में दाख़िल थियो शींहं जो पिंजरो खोले उन शींहं खे जंहिंमहिल बकरी आलो पेश कई। अल्लाह अकबर। मुंहिंजा दोस्तो जंहिंमहिल शींहं जे आलो बकरी पेश कई त उन शींहं जो कट झुकी पियो। बकरी टकरण में शुरू थी लगे तो थकनी पिया वञे। जॾहिं उन नौकर हीअं ॾिठो भॼंदो वियो। ओ बादशाह हले भॼिया हे बकरी शींहं खे टकर थी हले। बादशाह भॼंदो वियो। वॾी ॻाल्हि आहे जल्दी बकरी खे कट, जल्दी बकरी खे कट, मतिलबु शींहं खे मारे न विझे। बादशाह फरमायो वञ जे घर में हीअ बकरी वञे उन मालिक खे हिरे वठी आ। जॾहिं उहा बकरी अॻे छुए नौकर पोइ भॼंदो थो वञे। अल्लाह अकबर। हिकिड़े घर में उहा बकरी जंहिंमहिल दाख़िल थी उन नौकर दरवाज़ो खड़कायो। दरवाज़ो खड़काए करे उन घर मां कंहिं मर्द जो आवाज़ न हिकु ॿुढड़ी औरत जो आवाज़ आयो। मंतकल बाब केरा दरवाजे खे खड़काईंदो चयो मां बादशाह जो नौकर ॿाहिरि त निकिरी आयो। जेको उहा ॿुढड़ी ॿाहिरि निकिरी आई मुंहिंजा पे दोस्त जंहिंमहिल ॿुढड़ी ॿाहिरि निकिरी आई चयो मां तोखे बादशाह सॾई थो। चयो मुंहिंजो कमु आहे या बादशाह जो कमु आहे? चयो आहे बादशाह जो कमु। जेको उनखे हेॾे चई मां छो वञा। अल्लाह अकबर। मुंहिंजा